हमज़ो त कोन आयो वरी पोइ अली मर्दान ॿ टे ॾींहं थिया आहिनि ॾिसण में कोन थो अचे हिते कोन्हे मुल्क छॾे वियो छा असां बिस्मिल्लाह आहियूं अलाह जे नाले सां शुरू कंदासीं जेके सभु असीं मञूं बि था जंहिंखां असीं डिॼूं बि था असीं ऐं जंहिंखे राज़ी करण जे लाइ या पंहिंजा जेके गुनाह जेके आहिनि से उन्हनि खे मिटाइण जे लाइ असीं इबादतूं बि करियूं था पर असां उन ख़ुदा जे उन क़ुर ते ऐं उन कानून ते असीं कोन था हलूं इहो हिकिड़ो क़ुर जो बि सुवालु आहे ऐं असांजो बि सुवालु आहे इहो ऐं ख़ुदा जेको आहे सो उहो उनखां जेको असां इंटरव्यू जेको कयो त उनखां बि इहो सुवालु आहे त पोइ उनजो नतीजो छा निकिरंदो असीं सभु माण्हू चऊं था त असीं जेको आहे ख़ुदा खे बि मञूं था ऐं असीं जेको आहे सो रब्बानी माण्हू आहियूं पोइ असीं मोमिन आहियूं मुस्लमान आहियूं पोइ हर को माण्हू पंहिंजी पंहिंजी तारीफ़ करे थकिजे कोन थो ऐं असीं बि उन्हनि सभिनी जी तारीफ़ कंदासीं पर शर्त आहे त छो तारीफ़ जो को मयार हुअणु घुरिजे ऐं सम्झां थो जेकॾहिं माण्हू सुठो आहे जेकॾहिं माण्हू तारीफ़ जे लाइक़ु आहे त इन खां वधीक उन माण्हू जे लाइ ॿियो को बि महराज कोन्हे हयाती में बि माण्हुनि जी तारीफ़ कनि हयाती खां पोइ बि उनजी जेको आहे माण्हू तारीफ़ कनि सो इहो हलिया वियासीं जेको आहे सो हिन समाज में या समाज असां में घिड़ियो पियो आहे असांजे मथे में पर सभ खां पहिरीं आऊं ही जेके मुंहिंजा जेके साथी जेके ॾेॾर अॼु पाणी जो वारो आहे तव्हांखे ख़बर आहे सूमरु आहे सूमर जे ॾींहुं जेको आहे पाणी जो वारो हूंदो आहे पोइ ॾेॾरनि जी हूंदी आहे ख़ुशी पोइ सभु ॿेड़नि मां निकिरी आया आहिनि ऐं सभु वेठा जेको आहे कचहरियूं कनि राग वेठा ॻाइनि ऐं ॿियो इहे टिॾूं आहिनि आरूं आहिनि अलाए ॾिसण में असांखे कोन थियूं अचनि पर आहिनि सही जीअं ख़ुदा ॾिसण में असांखे कोन थो अचे पर चऊं त आहे सो पाण अॼु जेको आहे सो हिकु ॿ आयतूं अलाह साईं जा जेके हुकुम आहिनि या जेके उसूल आहिनि या जेके ही हिदायतूं जेके आहिनि या ही जेका वही आहे या जेके नूर सॾे थो ऐं आउं सम्झां थो त ही ॾेॾरनि जो आवाज़ु ऐं ही आरुनि जो आवाज़ु ऐं परे परे खां ही कुतनि जो आवाज़ु जेको अचे थो इहो तव्हांखे डिस्टर्ब त कोन थो करे ऐं आउं सम्झां थो आउं वेझो आहियां तंहिंजे करे मुंहिंजो आवाज़ु जेको आहे छो त हूअं त घरनि में इहो हूंदो त हिते पखे जो आवाज़ु हाणे हिते पखे जी ज़रूरत ई कान्हे का ही मुंहिंजे वारनि मां अंदाज़ो लॻाए सघूं था केतिरी स्पीड आहे ऐं सम्झां कोन थो पर चवंदा 60 खां वधीक अॻे चवंदा आहिनि 60 ते कांटो आहे तो इहे हवाऊं आहिनि जेके असांखे छॾीनि कोन थियूं ऐं लाज़मी हिते जेके वणणा जेके हया अथऊं उहे कोन था छॾीनि पर इहे जेके आहिनि जेके वणणा जेके आहिनि मेवा जेके को किथे वेठो आहे को किथे वेठो आहे उहे बि छॾीनि पिया ऐं उन्हनि बि सभिनी जो सलाम भरिणो आहे ऐं सिक बि लॻी आहे सभिनी जी ही मीरल बि जेको आहे अॼु फ़ोन कई मुंहिंजे माइट ऐं एजाज़ बि ॾाढो यादि आयो एजाज़ जो नंढड़ो बि ईअं जेको आहे सो हलियो वियो वक़्तु खां अॻे 16 सालनि जो जेकॾहिं कंहिंखां जवान पुटु हलियो वञे ॼण त उनजो तव्हां साह कढी छॾियो उनजो माना उहो माण्हू हलियो वियो उनजो फ्यूज़ उॾामी पर अलाह हिमत ॾींदो असांजे यार एजाज़ समय खे ऐं तमामु सॻारो माण्हू आहे उहो सही बि थो इहो दर्द वण सलामत हुजनि ख़ुदा कंदो त मेवा पिया थींदा ऐं हिकिड़ो मौज़ू आहे अॼु घणो वक़्तु अलाए छो मूंखे लॻे थो त पाण गॾु वेही इन करे कोन सघंदासीं फ़क़ीर जेको आहे सो हुनजो मामो इंतकाल करे वियो अलबस्ती जो पोइ इहो राति आयो ऐं अॼु जेको आहे सो इहो पोइ मूं चयो पाण तूं पथर ते वेह आउं इहो झंग जो झांगी आहियां ऐं सायो करे आयो आहियां अची जेको आहे सो वेठो आहियां पोइ आउं तो थोरो कोन थो करे ऐं आउं तोसां हर हाल में गॾु आहियां पोइ हुआसीं हुते तदफ़ीन में फ़क़ीर अॼु हलियो वियो आहे हुनजी गाॾी हूंदी आहे पोइ उन ते जेको आहे सो असीं मोबाइल चार्ज करे वठंदा आहियूं पोइ असां वटि बि कुझु चार्ज थियो कुझु कोन थियो पोइ अॼु वरी छा झोड़ो हो पोइ ककरड़ा हुआ पोइ असांखे केॾी कंहिं महिल थधि जी ज़रूरत थिए पई त पोइ वरी ककर थिए थिया पोइ वरी केॾी महिल ॾिठोसीं इहो फ़ाइदो थो थिए थियो त
त हेॾां वरी जेको आहे चार्ज कोन थी, उनजे करे जेके बि घड़ियूं आहिनि, ॿ टे ॾींहं पाण ख़ुदा जो इंटरव्यू वरितो कोन्हे को, पोइ उनजे करे जेको आहे सो इहे पढ़ूं था, जेको आहे सो हिकु ॿ आयतूं था पढ़ूं, ऐं इहे जेके आहिनि जेके उहे शकूं चवंदा आहिनि ज़ाब्ता क़ाइदा ऐं कानून, पर उन्हनि खे पाण जेको आहे पंहिंजे वरी आसान जेका ॿोली आहे, छो उन में मुंहिंजी इहा ई कोशिशि हूंदी त ही उहा नेमत आहे जेका असां खां रहिजी वई, असां न पढ़ी सघियासीं, अलाए छा छा पढ़ियोसीं अञा ताईं, अलाए छा छा था पढ़ूं या हाणे पढ़ूं ई कोन था। उन में ही जेका सेहतमंद जेका शइ हुई ऐं जेको क़ुर हो उहो असांजे माण्हुनि खे पढ़णु खपंदो हो। अञा बि आउं सम्झां थो आलिम अदीब शाइर आम माण्हू वीचारो पढ़ी सघे न पढ़ी सघे, उन्हनि माण्हुनि खे घटि में घटि इहो पढ़णु खपे, तनक़ीदी बुनियादुनि ते करणु खपे, लतीफ़ जे हवाले सां पढ़णु खपे त थी तहक़ीक़ तस्लीम में लाहे गमवान, जेकर तव्हां तहक़ीक़ करे पोइ जेकर तव्हां तस्लीम कंदव, पोइ जेकर तव्हां ईमान आणींदव, त पोइ ही जेके तव्हांजा जेके सुवालनि जा जवाब, हीअ जेके तव्हांजा ग़म, ही तव्हांजा वहम तव्हांजा लही वेंदा। अहिड़ी कॾहिं बि जेको आहे सो स्टूडियो मूं बि तक़रीबन ज़िंदगी जो वॾो हिसो जेको आहे सो टीवीअनि ते 11 साल कमु कयो आहे। हीअं पुठियां कोई ॾेॾर विहारे ॾे, चौधारी आरूं विहारे ॾे, हेॾी ख़ूबसूरत छूट हवा, ऐं जुलाई जे महीने में माना ईअं थधि पई लॻे, सीउ लॻे, जेको आहे सो थोरी देरि खां पोइ रिली विझिजे, खाॿे ते दरिया, साॼे ते वाटर, ऐं हीअ जेको आहे सो हेॾी वॾी छित, ऐं ओपन एॾो स्टूडियो आहे जो ही कुता अलाए किथे आहिनि, हितां खां किलोमीटर परे ॻोठनि, पर उनजो आवाज़ हिते ॿुधूं पिया, पर हेॾनि जो जेको आहे वॾो मज़ो वरितो पियो आहे। हक़दार ऐं हक़, हक़ छा आहे, हक़दार छा आहे, कंहिंजो हक़। हाणे इन जे बारे में सूरत नजम जी 53 जेका आयत आहे उहा था पढ़ूं। ख़ुदा फरमाए थो त असां रुॻो उन शइ जो, इंसान रुॻो उन शइ जो हक़दार आहे जंहिं लाइ हू महिनत या हू कोशिशि करे थो। लैस लिल इंसान इला मा सा, ऐं आउं सम्झां थो त हीउ एॾो इंटरनेशनल सॼी दुनिया जे माण्हू जे साम्हूं रखो, हिकिड़ो माण्हू हॾ हराम माण्हू आहे, मुफ़्तखोर माण्हू आहे, हिकिड़ो माण्हू कमचोर आहे, टोटी आहे, जेकर हू कमु नथो करणु चाहे त उहा ॿी ॻाल्हि। हीअ दुनिया जा सभई जेके आइन आहिनि, तव्हां रूस जो आइन खणी अचो या अमेरिका जो आइन खणी अचो, हीअ जेके बि इंसान जे आज़ादी, इंसान जे जेको आहे सो ख़ुशहाली, इंसान जे हक़नि जा, ऐं ही कानून एॾो वॾो सगारो आहे जेको आसमान ते चढ़ियो वेठो आहे। माना लतीफ़ साईं चए थो सिखो सिपुनि खां सरचूं रीत सिकण जी, सिखबो कीअं, कीअं जेको आहे सो अदम जे सफ़र में गुज़रबो आहे, कीअं उन में मोती ठहंदो आहे, उहो वरी सिप न खाईंदी, उहो वरी हंज खाईंदो। सिखो सिपुनि खां सरचियूं रीत सिकण जी, चई मङो जर मथां, चई मङनि जर मथां ओरे कनि आसरो, चई हू जर माना हू जर में रहनि थियूं, पर उहो जर जो पाणी कड़ो आहे, उहो कड़ो पाणी हुननि खे पीअणो कोन्हे को। हीउ जेको जर खां मथां जेको आसमान तां जेको पाणी अचे थो, हीउ जेको मींहं जो जेको पाणी अचे थो, जेको पलर अचे थो, उन मां उहो फुड़ो उहो जेको आहे सिपी झटे थी, पोइ उन सिपी मंझां उहो मोती थिए थो, उहो मोती वरी केरु थो खाए, चई सिप समुझे सपिजे ॿाड़ो न पीए ॿिपड़ी, चई जेका ॿिपड़ी जेका आहे ॿाड़ो न पींदी आहे, ॿिपड़ी माना ढकियल, सिपी खे ॿिपड़ी थो चवे, ॾाढो ख़ूबसूरत नालो आहे। ऐं जेके सिपी त उन मां जेको हिकिड़ो अलॻि हिसो उनखे सिपी चइबो आहे। त ख़ुदा फरमाए थो त ऐं जॾहिं बि का शइ मापे या तोरे ॾियो त माप तोर पूरी रखो। हाणे इहो कंहिंसां थो ॻाल्हाए, हाणे इन में कहिड़ी इबादत जी ॻाल्हि आहे, इन में कहिड़ी निमाज़ जी ॻाल्हि आहे, कहिड़ी इन में रोज़े जी ॻाल्हि आहे, जो तव्हांखे हीउ त सिधो सो उन्हनि माण्हुनि सां ॻाल्हाए थो जेके सॼो ॾींहुं माण्हुनि खे कुहनि वेठा, जेके सॼो ॾींहुं
फुरीन वेठा सॼो ॾींहुं माण्हुनि खे कसम क़ुरान जो करे चवंदी असां वरितो ई 50 रुपए में ऐं तव्हांखे 50 बाबा 50 रुपए में वरितो आहे त 50 रुपए में छो था ॾियो? चाचे जा पुट, चाचे जो पुट बि हीअं कोन ॾींदो। माना ही सॼो ॾींहुं कूड़ ते गुज़ारो। उन खां पोइ असीं जेको आहे सो दुनिया खे ॾेखारण जे लाइ असीं जेको आहे सॼो ॾींहुं जेको आहे मुसलो कुले थी। हीअ असल शइ वई हली, अॼु बि उहा क़ुर में मौजूदु आहे। हीअ अॼु बि जेको आहे सो कासिम थो ॿुधे, असलम परवेज़ चयो त बाबा हीअ जेके आहिनि कॉम्प्रस पार्टियूं ऐं जेके इनकलाबी पार्टियूं जेके तरक़ी पसंद पलीअ हिसाब ते कॉम्प्रस पार्टियूं उन्हनि खे चवंदो कूड़ा कॉम्प्रस चवंदो, ऐं उहे इनकलाबी जेके हुआ कामरेड जाम साकी वारा पोइ वरी मिलियासीं उन्हनि सां ॾाढा भला माण्हू निकिता। उहो चवंदो नकली नाज़शी साज़शी अलाए छा छा हुआ ऐं उनजे करे असां हुन ॿिन्ही हाणे जेको आहे सो असलम जेका ॻाल्हि कई इहे सभई माण्हू आऊं चवां थो ऐं पोइ किन वरी तबरा कया आहिनि, किन तबसरा कया आहिनि। उन्हनि किन चयो बाबा इहे जेके आहिनि से माण्हू हाणे पाण में मिलंदा ई कोन, इहे माण्हू बेकार थी विया या इहे माण्हू। पोइ उन में हाणे काश्मीर जत बि वेठो आहे, उनमें इलाही साईं इस्माइल बि वेठो आहे, इलाही माण्हू आहिनि जेके सुजाग ॿार में असां सां गॾु आया हुआ, इलाही माण्हू आहिनि जेके जेको आहे असां सां गॾु जेको आहे सिंधी शागिर्द तहरीक में आया हुआ। उनजे मर्कज़ी कमेटी जो माण्हू सलाम बलोच जे नाले नौकरियूं बि कंदा हुआसीं। असांखे त जुनून हूंदो न, असीं इहा इहा ॻाल्हि थो करियां त बाबा ॻाल्हि हीअ आहे त अॻो पार्टियुनि खे टोड़ण वारा माण्हू विया हलिया, तव्हांखे हुकुम ॾियण वारा माण्हू विया हलिया। हाणे जेके माण्हू बचिया आयो त हिकिड़ी पार्टी जा माण्हू, पोइ हुन में 10 ग्रुप ठाहिया, अलाए केतिरा ग्रुप ठाहिया, सभई माण्हू गॾिजी। पर हीअं जेकॾहिं तव्हां सभु पार्टियुनि जूं पार्टियूं ऐं पहिरीं ॻाल्हि हीअ आहे त मूं असलम खे लिखियो त मूं चयो था पहिरीं त हिकिड़ी कोऑर्डिनेशन कमेटी त ठाहियो। हाणे कासिम मीर जो त इहो ख़ुदि हिकिड़ो पार्टी मुंशी हूंदो, जेका पार्टी जेको आहे इजलास कंदी मुंशी इब्राहिम खे घुराईंदी हुई, मुंशी इब्राहिम जो हिकिड़ी पार्टी हो ऐं उन में ॿिया इहे सभई जेके दुनिया जेके अदीब आलिम शाइर अदीब उन्हनि माण्हुनि खे बि घुरायो जेके ज़हन आहिनि। हिकिड़ो माण्हू लखनि माण्हुनि खां वॾो माण्हू, इज़त ॾियो इन्हनि माण्हुनि खे। इहे तव्हांजा जेके प्रोफेसर जेके यूनिवर्सिटियुनि में जेके आहिनि, इहे झंग वारा जेके प्रोफेसर वेठा आहिनि, असां जहिड़ा चरिया उन्हनि खे भले छॾे ॾियो। हीअ 1945 में जो जंगियूं लॻियूं पहिरियों तबाहियूं थियूं, उन खां पोइ तव्हांजे UNO ठही, पोइ उनजो जेको आइन मंशूर उहो कंहिं ठाहियो? उहो बि दुनिया जे सभई बि जेके यूनिवर्सिटियूं हुयूं उन्हनि खे हुननि माण्हुनि लिखियो त बाबा हाणे कीअं जेको आहे हुननि जंगियुनि मंझां जेको आहे असांजी जान छुटे ऐं जेको आहे असांखे उहो प्रोग्राम ठाहे ॾियो। ऐं असीं चऊं था त हींअर जेके आहिनि हीअ रुॻो नंढड़ा नंढड़ा पैकेट ठाहे पंहिंजो जेके मन परचाइण आहे पोइ त ठीकु आहे, पर जेकॾहिं वाक़ई कुझु करिणो आहे उहो सभ खां पहिरीं ताईं पंहिंजो पाण खे चेंज करे, स्टार्ट फ्रॉम सेल्फ नॉट होम। ऐं घर जी ॻाल्हि नथो करे, घर पोइ आहे, पहिरीं माण्हू। छो त माण्हू जंहिंमें ख़ुदा रहे, माण्हू जंहिंमें दिलि आहे, दिलि को रती थेली त कान्हे, रती थेली आहे पोइ त ठहियो। पोइ त इहो जीअं ढगे जी दिलि खाइजे थी, बकरे जी दिलि खाइजे थी, माण्हू जी बि ईअं दिलि चॿाड़े तव्हां खाई छॾियो हुनजी। त हीअ असल में जेका माण्हू जी जेका दिलि आहे, जंहिंमें जेको रूह जंहिंमें रहे थो, ऐं उहो माण्हू कहिड़ो सॻारो हुअणु खपे। असल ॻाल्हि इहा आहे त मूं इहा ॻाल्हि तजवीज़ कई, मूं चयो बाबा असल ॻाल्हि आहे त ठीकु आहे जेका पोड़ा माण्हू चरिया माण्हू असां अॻे जिते रहिया आहियूं ॼण भाॻी रहिया आहियूं ऐं सॼी ज़िंदगी हिंद इख़्तिलाफ़ जा माण्हू त लॻे थो त रहंदासीं। छो असांजे उन जेको ख़्यालनि जी आदर्शनि जी जेका हुकूमत जेका आहे उहा त असीं घर में बि न ठाहे सघियासीं, नंढड़ी सोसाइटी कोन ठाहे सघियासीं, को नंढड़ो कम्यून कोन ठाहे सघियासीं, का नंढड़ी का हारियुनि जे लाइ को सुठो को फार्म कोन ठाहे सघियासीं, मज़दूरनि जे लाइ नंढड़ी का फैक्ट्री असीं कोन ठाहे सघियासीं। त असल ॻाल्हि आहे त पहिरीं इहो आहे त माण्हू पाण तब्दील थिए। ऐं केॾी महिल थो करियां छा थो, अकाउंटेबिलिटी केरु मुंहिंजी करे। हींअर असीं सभई माण्हू हाकिम आहियूं, हाणे हुकुमरान माण्हू खे केरु चवंदो साईं तूं छा पियो करीं? उनजे करे असीं चऊं था त हीअ जेके 2 आयतूं हीअ 2 क़ुर जूं ऐं हीअ तव्हां इमोशनल करण जे लाइ तमामु घणियूं ॻाल्हियूं। पहिरीं असीं चऊं था सभिनी पार्टियुनि जा जेके सिहतमंद माण्हू, भले हिकिड़ो माण्हू वञी बचियो हुजे, वरसा सुञी वेड़ तंहिंमें सॼण हिकिड़ो। पीपल्स पार्टी में 4 माण्हू चङा हूंदा, उहे 4 माण्हू, सिंध जो सुवालु
सिंध जे मसइले ते पीपल पार्टी विढ़े थी त असां सभिनी माण्हुनि खे पीपल पार्टी जो साथ ॾियणु खपे। अॼुकल्ह असीं विढ़ूं था सिंध जे हक़नि जे लाइ, पीपल पार्टी खे असांखे साथ ॾियणु खपे। उन लाइ असांजी कोऑर्डिनेशन कमु आहे ई कान। कोऑर्डिनेशन सुठा दोस्त वेठा आहिनि, असांजी भाई साजदा आहे पीपल पार्टी में आहे, ही बोला बख्श आहे, ॿिया इलाही असांजा दोस्त आहिनि जेके असां सां गॾु हुआ। त असल में असांखे जेकर रुॻो ॻाल्हियूं करणियूं आहिनि पोइ त ठीकु आहे, पर जेकॾहिं असांखे कमु करिणो आहे त पहिरीं जेको इनकलाबी वॾो कमु आहे त पहिरीं यू विल हैव टू चेंज यूअर सेल्फ। पंहिंजी ज़ात मटायो, ॾिसो त तव्हांजे घर में तब्दीली थी अचे। तव्हांजे घर में जॾहिं तब्दीली आई त तव्हांजो समाज त शुरू थी वेंदो हलियो। तव्हां जिते वेंदा उते को बि ग़लति माण्हू ग़लति ॻाल्हि करे, न बाबा न, हाणे बसि दादा तो हीअं पिए कयो, बाबा मूं हीअं पिए कयो, मूं ग़लति पिए कयो, हाणे ईअं न थी। पर जेकॾहिं असीं चऊं न हीअ रिंगट बि हले, हीअ चालू ज़िंदगी बि हले, पोइ नतीजो न निकिरंदो। हीअ ग़ैर उसूली जेका ज़िंदगी आहे, हीअ जेको सिफ़ारिशी जेको कल्चर आहे, इहो घणो वक़्तु न हलंदो। हाणे ज़िंदगी मुस्तक़िल क़दरनि ते जेको आहे सो गुज़ारणी पवंदी कि असांखे हिकिड़ा अहिड़ा क़ाइदा, अहिड़ा कानून, अहिड़ा उसूल जेके केरु तोड़े न सघे। बाबा सदाईं असांखे हिक ॿिए सां मोहबत करणी आहे, पर इहो कहिड़ी ॻाल्हि आहे जेका असांखे सम्झ में नथी अचे। असांखे सदाईं हिक ॿिए सां जेको आहे सो इज़त करणी आहे हिक ॿिए जी। छो जो ख़ुदा चवे थो त लक़द करमना बनी आदम, आदम जे बचे खे इज़त लाइक़ु पैदा कयो आहे। पोइ आदम जे बचे खे इज़त लाइक़ु पैदा कयो आहे त पोइ असीं केरु थींदा आहियूं जेके असीं सॼो ॾींहुं माण्हुनि जूं बेइज़तियूं कंदो थो अचे। ऐं बेइज़ती करण खां वधीक ॿियो कहिड़ो जेको आहे सो क़तलु थींदो, ॿियो त को बि क़तलु कोन्हे को। वॾे में वॾो क़तलु इहो ई आहे, असीं माण्हू हिक ॿिए खे डिग्रेड था करियूं हिक ॿिए खे। इहा ई ॻाल्हि आहे, त असुल ॻाल्हि आहे त असांखे सहणो पवंदो। असांखे ॿ टे हिकिड़ा जेके बैत आहिनि आउं सम्झां थो त जेकर असांखे कुझु करिणो आहे, कुझु असांखे सहणो आहे, त पहिरीं ॻाल्हि इहा त हींअर जेकी थी वियो सो थी वियो हलियो। हाणे जेको जिते पहुतो, जंहिंखे जेका अमानत मिली उहा खणियो बीठो। हाणे हिकिड़ो मयार ठाहियो, जेकॾहिं ऐब ॻणींदासीं, ॾोह ॻणींदासीं, थर्मामीटर रखंदासीं, बचंदो केरु पाण, बमा सेल। तंहिंजे करे लतीफ़ साईं चवे थो, जेहा जे तेहा मूं मारू मञिया, जेहा जे तेहा मूं मारू मञिया, मूं जेॾियूं मलीर में चूंडीन मोक में आहिम आह इहा कॾहिं विराईंदी कोट। हू पंहिंजो प्रोग्राम थो ॾिए कि इहा मुंहिंजो इहो मुंहिंजो प्रोग्राम आहे। हीअ कोट जेको आहे, इन कोट खे ज़रूरु हिकिड़े ॾींहुं जेको आहे सो किराइबो, पर पहिरीं सिट में चवे थो त फ़िलहालु हथु हल्को रखो। आयो आहे न तव्हांजी पार्टी में, तव्हांजी ॻाल्हि हुनखे वणी आहे न, ख़राबु हो न कल्ह, अॼु त ख़राबु न आहे न। तव्हां हिकिड़ो प्रोग्राम ठाहियो, तव्हां हिकिड़ो मयार ठाहियो, बाबा हीअ मयार, पोइ उन में गोरो आहे, कारो आहे, जीअं तव्हांजी मर्ज़ी। बाबा गोरा त गोरा ईंदा, कारा त कारा ईंदा, माना हिकिड़ो मयार हुजे तव्हांजो त कहिड़ो माण्हू तव्हांखे खपे। 15 साल जो पोइ फौजी, 15 साल खां पोइ फौज में बि कोन खणंदा तव्हांखे, या तव्हांखे 60 साल जा माण्हू बि खपनि, पोइ त असीं बि दरख़्वास्त ॾींदासीं। पोइ असां जेके ॿ ॾींहं जेके मथे विया आहियूं, या इहा कासम आउं सम्झां थो हाणे असीं खे वेझो हूंदो, अॻियां पुठियां हूंदो, इहो बि दरख़्वास्त ॾींदो। पर इहो आहे त ॻाल्हि चिठी कजे त करिणो छा आहे, वञिणो केॾांहुं आहे। कंहिंजे चवण ते सियासत था करियो, पंहिंजे चवण ते सियासत था करियो, ॿिए कंहिंजे चवण ते सियासत था करियो। हींअर त जंहिंखां पुछूं था चवंदा बसि सभु एजेंसियुनि जा माण्हू, ही बि एजेंसी जो माण्हू, ही बि एजेंसी जो माण्हू।